अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आवया मादी थी अवा सभी लिसनरन के धरती टीवी न्यूज़ सतपारा ईद सुख और सारी बधाई शाम के नाज़रीन वक्त हेडलाइन। सिंध में बरसात दौरान हुकूमत अखबार मुकम्मल इंतजाम करे हर जिले में इजलास मुकर कह विया जिते में इंसानी जानी से ज़ाया थियण ते अफ़सोस थियो। जमपीर वेझो कोयले खां वारे वाक़े जी जांच कई थी वञे। मौजूदा हुकूमत खे 6 महीना ॾियो, अवाम खे रिलीफ फराहम कयो वेंदो। हिन वक़्तु सियासी माहौल गरम आहे, इल्ज़ाम मथां इल्ज़ाम हया पिया वञनि। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह जो 7 में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त मुल्क अंदरि इमरान ख़ान जी नाअहली जे करे मांग जो तूफ़ान वधियो जंहिंमें ग़रीब आवाम पिसी पियो। ऐसन इक़बाल सां जेको थियो उन ते अफ़सोस आहे, माण्हुनि खे दिशा तरफ़ न आणणु घुरिजे। पीपी महांगाई ते ख़ामोश न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते वॾे वज़ीर गरीब माण्हुनि खे सब्सिडी ॾियण जो सोचे रहियो आहे। इमरान ख़ान जी ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क हुराननि जे वछड़ी वियो। सिंध हुकूमत माण्हुनि जा मसइला हल करण लाइ ठोका क़दम खणी रही आहे। इत्तलात खाते जे सूबाई वज़ीर शेरज़ी नामे मर्जू हैदराबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। सिंध सहित सॼे मुल्क में अॼु ईद उल अज़हा मज़हबी जोश जज़्बे सां मल्हाई थी वञे। कराची, इस्लामाबाद, लाहौर, पेशावर ऐं कोयटा समेत नंढनि वॾनि शहरनि में ईद नमाज़ जा वॾा मेड़ाका सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी क़ुर्बानी कई थी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अवाम खे ईद उल अज़हा जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त क़ुर्बानी जो असल मफ़हूम रब पाक जी इताअत ऐं फर्माबरदारी आहे। ग़रीबनि इदारनि जी मदद करे असीं ॿिए जो हक़ अदा करे सघिजे थो। ख़ुशी जे मौक़े ते बरसात ऐं ॿोल मुतासिरनि खे यादि रखियो वञे। कोरोना वबा खे नज़र में रखी एहतियाती उपाउ वरिता वञनि। अॻूणे 83 पुलिस ज़रदारी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सॼी दुनिया में रहंदड़ मुसलमाननि खे ईद उल अज़हा जूं वाधायूं। पीपल्स पार्टी जे शहरी चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त पीपल्स पार्टी गुरबत, समाजी नाइंसाफ़ी ऐं जालती ऊंदाही ख़िलाफ़ जंग लड़ंदी रहंदी। हू अहिड़े समाज लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि जिते हर शहरी सां मुआशी ऐं समाजी इंसाफ़ थिए ऐं रियासत उन लाइ जन्नत हुजे। समूरा मुसलमान पंहिंजे दुआनि में वालियल कश्मीर जे मुसलमाननि जी आज़ादी जी दुआ में शामिल कनि। कश्मीरनि खे इन वक़्तु सिफ़ाती मदद जी ज़रूरत आहे। वॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ख़ुशियुनि जो हीउ ॾियारो फ़िरका खां वठी नंढे घर ताईं मुस्लिम अम्मा खे मुतहद करे थो। क़ुर्बानी जे जज़्बे बिना का बि क़ौम ऐं समाज जी इफ़लाही बालादस्ती हासिल नथो करे सघे। मुल्क खे जेकी मसइला आहिनि तन खां बचाइण लाइ खेनि गॾिजी क़ौम जी ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ कमु करणो पवंदो। सदर आरिफ अलवी कराची अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नवाबशाह में ईद नमाज़ अदा कई। आसिफ अली ज़रदारी ईद नमाज़ अदा करण बाद कारकुननि सां बि मिलियो। बिलावल भुट्टो ज़रदारी सैयद मादली शाह आगा सिराज रानी कड़ी खुदा बख्श में ईद नमाज़ अदा कई। पीटीआई चेयरमैन इमरान खान बनी काला में ईद नमाज़ अदा कई। पीर पाकारू पीर सोगोर शर्जीली नामेमर हैदराबाद में ईद नमाज़ अदा कई। यूसुफ रज़ा गिलानी ऐं शामी कुरैशी मुल्तान में ईद नमाज़ पढ़ी। अल्लाह ताला न करे जो मुल्क जूं हालतूं श्रीलंका जहिड़ियूं थियनि। हालतूं तमामु ख़राब आहे। मुल्क में महांगाई आसमान ते पहुची चुकी आहे। महांगाई जी ज़िम्मेवार मौजूदा हुकूमत आहे। हुक्मरान पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि। अॻूणे पढ़ी वज़ीर शामी कुरैशी जो मुल्तान में ईद नमाज़ बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में दिहाड़ी बरसात कराची जे कोरंगी मेरान टाउन मलीर ऐं ॿिनि इलाइक़नि में मींहुं वसियो। औरंगी टाउन, नॉर्थ कराची, गडाब टाउन में वसकारो थियो। मिठी, अमरकोट, खैरपुर ऐं ॿिनि शहरनि में ईद दिहाड़े बरसात पई।
कराची गुलशन इकबाल में डंपर जे टक्कर में नौजवान बाजी फौज संदसिया फी वरी जे अली रज़ा तो थिया है। पुलिस पहुंची लाश अस्पताल खणाई वई। मलिर नदी में बुढ़ी फौत थी वियल नींगर जो लाश 30 कलाकनि बाद मिलियो। पोइ शामी डेरोवासी 12 वरी जे अली जान करोड़ जो लाश मलिर नदी मां हटायो। सिंध जे सियाती मार्ग गोरख हिल स्टेशन ते ई दिहाड़े तेज़ बरसात मौसम वंड थी वई। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। माण्हू तफ़रीह मार्ग चोरो करे वरितो। मेरी तरफ से और पाकिस्तान टीम की तरफ से बहुत बहुत ईद मुबारक। उम्मीद है कि आपकी ईद काफ़ी अच्छी गुजरी होगी और उम्मीद करता हूं कि आप पाकिस्तान टीम को मजीद सपोर्ट करते रहेंगे। मेरी तरफ से पूरी पाकिस्तान और पाकिस्तान से बाद जितने मुसलमान हैं उन सबको ईद उल अज़हा बहुत बहुत मुबारक हो। और बल्कि जो मुसलमान नहीं भी है मगर जो इस दिन की कुर्बानी को और उनकी फजीलत और बरकत को समझ सकते हैं उनको भी हमारी तरफ से ईद उल अज़हा बहुत बहुत मुबारक। आप सबको मेरी और मेरी टीम की तरफ से ईद उल अज़हा मुबारक। अल्लाह ताला आप लोग की कुर्बानी कबूल फरमाए और कोशिश करें इस ईद पर सफाई का खास ख्याल रखें और हम सबको अपनी दुआओं में याद रखें। मैन एंड वुमेन कौमी टीम जे कप्तानन बाबर आजम ऐं बिस्मा मारूफ वारा पाकिस्तानी कौम के ईद उल अज़हा जूं वाधायूं और बुड़न तोड़े मौजूदा रांदीगरनि हिक ॿिए खे भाकुर पाए ईद जी मुबारक ॾिनी।